जीअं त तव्हांखे ख़बर आहे दोस्तनि खे त हाणे 26 ते जेकी इलेक्शन थी इन में असां पंहिंजे यूसी निम शरीफ़ ते जेको आहे सो मां आज़ादु उम्मीदवार डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर लाइ बीठुसि ऐं असांजा दोस्त काउंसलर बि असां सां हुया। असांजी इहा जेकी इलेक्शन थी इहा DC रेवेन्यू इलेक्शन कराई, जुडिशरी इलेक्शन हीअ न हुई। उन खां पोइ हिननि पहिरियां ॿुधायो त असां रेंजर्स वग़ैरह या आर्मी फ़ौज वग़ैरह असां पोलिंग स्टेशननि ते बीहारींदासीं, उहा बिल्कुलु बि हिननि न बीहारी। उन खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त हिते असां वटि सिंध हुकूमत आहे पीपल्स पार्टीअ जी, उन्हनि हिते हिकु हिकु पोलिंग ते हिकु हिकु सिपाही या ॿ ॿ सिपाही बीहारिया जेके उन्हनि जे जेके उम्मीदवार आहे उन्हनि सां मिलियल रहिया। असांजे पोलिंग स्टेशननि जी जेकी हिननि रिज़ल्ट कढी आहे, असांखे जेके प्रिज़ाइडिंग अफ़सर ऐं एजेंटनि वग़ैरह जेकी रिज़ल्ट ॾिनी आहे उन रिज़ल्ट में ऐं जेकी हाणे असां DC जी रिज़ल्ट वरिती आहे उन में इलाही सारो फ़र्क़ु बीठो आहे। हिननि हथ सां पंहिंजे जेके बि हिननि जा कैंडिडेट वग़ैरह हुया पीपल्स पार्टी जा हुकूमती धुर जा, उन्हनि खे हिननि रिज़ल्ट में फ़ाइदो ॾिनो आहे। प्रिज़ाइडिंग जेके बि अफ़सर हुया उहे हिननि जा पंहिंजा माण्हू हुया। जे पोलिंग ते मेल या फीमेल में 2 बूथ हलंदा हुआ, हिन वारे उते हिकु हिकु बूथ हलियो। उन खां पोइ जेके असांजा माण्हू हुया उन्हनि खे ही ॿाहिरि रोकनि पिया, पंहिंजनि माण्हुनि जा वोट हलाइनि पिया, जंहिंजी असां शिकायत जेकॾहिं कयूं पिया त कोई असांजो ॿुधण वारो न हो। तव्हांखे ख़बर हूंदी त पूरी सिंध में हिन वक़्तु जेकी बि हिते झेड़ा थिया, फसाद थिया, असां बि हिन पाकिस्तानी शहरी आहियूं। असांजो बि सिक्योरिटी अमन अमान उन जी हिफ़ाज़त हिननि जी ज़िम्मेवारी पई थिए त असांखे उहा ॾियनि आहे जेकी हिननि न ॾिनी। उन खां पोइ प्रिज़ाइडिंग अफ़सर असां वटि वोट कीअं हलियो आहे त जेके असां वटि मुअल माण्हू हुया उन्हनि जो बि वोट हलियो आहे, जेके बीमार माण्हू अस्पतालुनि में हुया उन्हनि जो बि वोट हिननि हलायो आहे। उन खां पोइ जेको आहे असांजी जेकी रिज़ल्ट हुई असांखे प्रिज़ाइडिंग अफ़सर जेकी ॾिनी उते एजेंटनि खे लिखत में, उन में असांजो मुंहिंजो जेको स्पेशली वोट हुयो उहो हुयो 972 ऐं जेको पीपल्स पार्टी जो कैंडिडेट हुयो उनजो 1360 हुयो। अॼु जॾहिं असां DC खां हीअ रिज़ल्ट वरिती आहे त उन में मुंहिंजा जेके वोट आहिनि उहे बीठा आहिनि 1048 ऐं जेको पीपल्स पार्टीअ जो जेको कैंडिडेट आहे उन जा बीठा आहिनि 1472। सो इहा असां इन खे सरासर हिकिड़ी धांधली था करार ॾियूं। असां सां हिननि धांधली कई आहे ऐं हिननि जा मनपसंदि जेके हिते पोलिंग स्टेशननि ते माण्हू हुया उन्हनि रिज़ल्टूं जेके उते लिखनि पिया उहे बि हिन